मूसा मीर सही थो चए। अगर जे अदीअ खे वापसि आणो आहे न त पोइ इन वक़्त खे खंभणो पवंदो। दगा खान जगह इन ॻाल्हि जी ख़बर चाचा बहावल खे पई न त हू होश मां निकिरी वेंदो। मूंसां कमु अहिड़ो कयो बहावल जे मलाकनि खे ख़बर न पई। मूंसां जेकॾहिं वक़्त खां असां वञराए था वञूं त अदी खे अॻवा उन कयो त पोइ चाचा बहावल जो असां सां ॻाल्हाइण नथो ठहे। ठीकु आहे मीर, ॾियूं था इन वक़्त खे घुमी, पर दुरून खां पहिरियां मां चाचा बहावल सां ॻाल्हाईंदुसि। मूंसां हिकु चकर छा, तूं चाचा बहावल सां 10 चकर ॻाल्हाए। मां त राणी खे ज़ाल हुअण जो हक़ ॾियण लाइ बि तयारु आहियां। बसि रुगो चाचा बहावल कावड़ छॾे ई मूंसां ठाह करे। मीर जेकॾहिं चाचा बहावल ठाह जी ॻाल्हि करे थो ऐं उन ठाह में तोखां संग चटी घुरे त पोइ मूंसां जेकॾहिं चाचा बहावल जो पुटु ज़िंदा हुजे हा त कसम सां संग चटी में मां पंहिंजी भेण जो रिश्तो हुनखे ॾेई छॾियां। पर हाणे जेकॾहिं मूं हुनखे रिश्तो ॾिनो त हू मुंहिंजी भेण जो निकाह इन कमीने वक़्त सां कराए छॾींदो। हाणे तूं ई ॿुधाए मूंसां, छा तोखे इहो मुनासिब लॻे थो त मां पंहिंजी भेण जो रिश्तो इन कमीने वक़्त खे ॾियां? मीर ही मुंहिंजो अंदाज़ो आहे, पर मां चाचा बहावल खे राज़ी करण जी कोशिश कंदुसि। चाचा बहावल जिथे बि राज़ी थियो मां हा करे ईंदुसि, पोइ तोखे इनकार नाहे करिणो। मूंसां मां तोखे पंहिंजो भाउ थो भाई, त पोइ ॿुधाए मां तोखे इनकार कीअं थो करे सघां? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।